सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। सजावाल खान आदि खे वापसि मोटाइणो आहे, जंहिंखे नवाब खान अगवा करे गुम कयो आहे। हीअ मूं त तव्हांखे पहिरियां चयो त इहो नवाब खान दोगलो माण्हू, हिन ते को भरोसो कोन्हे, ॾिसां ठाह करे छॾियो। ठाह खां पोइ बि नवाब खान धोखे ॾियण खां कोन मुड़ंदो। बरदार बावल जे भॼण जी कोशिश कई त इते ई पूरो थी वेंदे। कोन थोड़े भॼां, जवान कॾहिं बि नाहिनि भॼंदा। नवाब खान जे चवण ते वंगारू नव मूं चाचा बावल जी दिलि में उन्हनि जे खिलाफ़ ज़हर भरे छॾियो आहे। हाणे जेकॾहिं मां चाचा बावल खे थाणे तां छॾाइण में कामयाब थी वञा थो त पोइ चाचा बावल खे मूं मथां पूरो भरवसो थी वेंदो। तुंहिंजी बाक़ी ज़िंदगी जेल में गुज़रंदी। एतिरा त तो मथां केस ठोकींदुसि आहे जो सॼी ज़िंदगी जेल में सड़ंदो पियो। ऐं हा, बाक़ी ज़िंदगी ज़मानतो कंदे कंदे ख़त्म थी वेंदी। सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।